नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिटशा खां ख़बर ॾींदा हलूं त शाह लतीफ़ प्रेस क्लब जे बानी मरहूम खुर्शीद बुगियो जी यादि में लॻल T20 क्रिकेट चैंपियन ट्रॉफी जो अॼु अली वारिस क्रिकेट ग्राउंड भिटशा में टंडो आदम क्रिकेट क्लब ऐं भिटशा क्रिकेट क्लब विच में सेमीफाइनल थियो। पहिरीं बैटिंग कंदे टंडो आदम क्रिकेट क्लब मुक़रर 20 ओवरनि में 7 खिलाड़ियुनि जे नुक़सान ते 183 रन्स ठाहियूं, जॾहिं त भिटशा क्रिकेट क्लब 2 खिलाड़ियुनि जे नुक़सान ते 16 ओवरनि में 184 रन्स ठाहे मैच पंहिंजे नाले कई। सेमीफाइनल मैच में कामरान उर्फ तिका 62 रन्स ऐं इमरान राव 58 रन्स ठाहियूं। भिटशा क्रिकेट क्लब पारां मोहम्मद रहीम खोसो 4, शान अली 2, कामरान तिका 1 विकेट हासिल कई। सेमीफाइनल जो मैन ऑफ द मैच कामरान तिका करार ॾिनो वियो। भिटशा क्रिकेट क्लब टंडो आदम क्रिकेट क्लब खे हाराए फाइनल में पहुती है। फाइनल सुभाणे भिटशा क्रिकेट क्लब ऐं हाला क्रिकेट क्लब विच में खेॾियो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।